बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू अल्लाह जे बाबरकत नाले सां जेको निहायत ई रहम करम वारो आहे, रहमान आहे, रहीम आहे, जेको असांजे दिलनि जा राज़ ख़ूब ॼाणे थो। अॼोको मौज़ू उन्हनि माण्हुनि लाइ आहे जेको वेही वक़्त जो इंतज़ारु कंदा। अगरि उन्हनि खे कुझु सिखणो आहे, कुझु हासिलु करिणो आहे, हिन वीडियो जे मिसाल ऐं हिन कहाणी मां सबक़ पिराए पंहिंजे ज़मीर खे जॻाए सघनि था। हिकिड़ो माण्हू वापार जे लिहाज़ सां चंद रुपया खणी घरां निकितो। रस्ते ते उनखे झंगल मां गुज़रणो पियो। जॾहिं झंगल मां गुज़रियो त काफ़ी घाटा वण ॾिठईं। उते ॾिठईं त हिकिड़ी माज़ूर लूमड़ी ॿिन्ही हथनि खां, ॿिन्ही जंगुनि खां माज़ूर। त हीउ उनखे ॾिसी हैरान थी वियो त हेॾो ख़ुशि आहे त हीउ खाधो काॾां थो आणे। अञा इहो दिलि में हिन सोचियो ई मस हुयो त हिन ॾिठो त कुझु आवाज़ थो अचे झंग मां। ॾिठईं त शींहं जे वात में हिकिड़ो को जानवर आहे, उनखे खयूं थो अचे। हिन शींहं खे जॾहिं ॾिठो त हे भॼी वञी वण ते चढ़ियो, मथां खां हेठि ॾिसणु लॻो। हीउ ॾिसे थो त शींहं अची हुन लूमड़ीअ जे भरिसां हू पंहिंजो जानवर रखियो ऐं उनखे पंहिंजो शिकार करे खाधईं ऐं जेको बचो उहो लूमड़ीअ खाधो। शींहं इहो माजरो कयूं, शींहं हली वियो, हीउ बि हेठि लही आयो। हिन अची दिलि में सोचियो त अलाह पाक हिन माज़ूर खे झंग में बेसहारो आहे, हिन खे बि अलाह पाक रिज़िक ॾिए थो त अलाह मूंखे बि ॾींदो। त मां हेॾी मंज़िल करे वञा, वरी मोटी अचां, कारोबार कयां त अलाह मूंखे बि ॾींदो। हीउ उतां मोटियो सिधो घर। हीउ घर आयो, हिन हिकिड़ो दिलि में पको पह करे छॾियो त कुझु बि नाहे करिणो, बसि पाणी अलाह ॾींदो। हिकु ॾींहुं गुज़रियो, ॿ ॾींहं गुज़रिया, 4 ॾींहं गुज़रिया। आख़िर घर जूं ज़रूरतूं वधणु लॻियूं। कॾहिं का शइ खुटी, कॾहिं का शइ खुटियो, कॾहिं का शइ। हीउ परेशान थियणु लॻो। आख़िर हीउ निकिरी वियो ॿाहिरि। उते वञी रड़ करे चए पियो, मुंहिंजा मौला, हिन लूमड़ीअ खे हिकिड़ी जॻह ते सभु कुझु ॾिए थो, बाक़ी मां कहिड़ो ॾोह कयो आहियां? तुंहिंजो त वाइदो थियल आहे रिज़िक ॾियण जो। मां त इंसान आहियां, अशरफुल मख़लूक़ात आहियां, मूंखे त ॾे, बुख थो मरां। हे उतां चई मोटी आयो। राति थी त हिन ख़्वाबु ॾिठो, अलाह पाक जे तरफ़ां हिकिड़ो ग़ैबी आवाज़ आयो, तोखे तुंहिंजूं ॿाहूं सलामत, तुंहिंजूं अखियूं सलामत, तुंहिंजा पेर सलामत, तोखे सिहत, ऐं तूं हिकिड़ी लूमड़ी वारी ज़िंदगी जीअण थो चाहें त तोखे ॿुॾी मरण खे हर शइ मां अलाह पाक नवाज़ियो आहे त उथ वञी कुझु कर। जे अगरि तूं लूमड़ी वारी ज़िंदगी जीअण थो चाहें त पोइ तुंहिंजूं ॿई ॿाहूं बि कटिबियूं ऐं तुंहिंजूं ॿई जंघूं बि। बहरहाल उहो निंड मां जाॻियो, तौबा ताइब कई। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, हिकु न बल्कि केतिरा ई माण्हू अहिड़ा आहिनि जेके वक़्त जो वेही इंतज़ारु कंदा त पाण ई वक़्तु ईंदो त असां कुझु कंदासीं। अगरि ईअं वक़्तु अचे हा त को बि कमाइण न वञे हा। जेको हथ ते हथु रखियूं घर वेठो हुजे, ज़िमेवारी नमो आजो लॻो वेठो हुजे, त मुंहिंजे ख़्याल में त उनजो ज़मीर मुअल आहे, त उनजी सॼी फैमिली जो जेको बि ज़िमो आहे उहो उन मर्द ते आहे। औरतूं घर जूं या बच्चा चवंदा आहिनि त असांजो ही वॾो जेको आहे मर्द आहे। मां उन्हनि बेरोज़गारनि खे हिकिड़ो मैसेज ॾियणु थो चाहियां त तव्हां अगरि कुझु सिखणु चाहियो था त जेके असांजा ग़रीब पाकिस्तानी, सिंधी, सऊदी, दुबई वञी उते फुटपाथ ते रही बि मज़ूरी कंदा आहिनि पंहिंजे बचड़नि जी ख़ुशी जी ख़ातिर। उते उठ बि चाढ़ींदा आहिनि, उते कोयला बि ठाहींदा आहिनि, उते मज़ूरी बि कंदा आहिनि, वज़न जूं बोरियूं बि खणंदा आहिनि। मतिलबु हर क़िस्म जो कारोबार उते उहे कंदा आहिनि त तव्हां उन्हनि खां सिखो। उन्हनि खे घर बि पिरी आहे, उन्हनि खे माइट बि पिरी आहिनि, उन्हनि खे पंहिंजा बचड़ा बि पिरी आहिनि। उहे पंहिंजे बचड़नि जे लाइ, घर जे लाइ, पंहिंजे मुल्क जे लाइ, पंहिंजे शहर जे लाइ सिकंदा आहिनि। पर उन्हनि खे उहो ज़मीर जेको आहे त उहो इजाज़त न ॾींदो आहे त असां वञी बेरोज़गार थी वियूं। छो? उन्हनि जो ज़मीर जीअरो आहे। उहे ज़िमेवार आहिनि। उहे पंहिंजे ख़ानदान जो, पंहिंजे बचड़नि जो, पंहिंजी फैमिली जो ज़िमो पंहिंजे कुल्हनि ते खणी पोइ निकिरी वेंदा आहिनि। उन्हनि खे बि सुख खपंदो आहे, उन्हनि खे बि सुकून खपंदो आहे। उन्हनि जी बि दिलि चवंदी आहे त ॻोठ में शादियुनि में शरीक थियूं, ॻोठ में मेलनि में शरीक थियूं, ॻोठ में जेका फोतगी थींदी आहे त उन में शरीक थियूं, उन्हनि जो मुंहुं ॾिसूं। काफ़ी माण्हुनि जो उन्हनि खे मुंहुं बि ॾिसणु नसीबु न थींदो आहे। जॾहिं उहे 5 सालनि 8 सालनि खां पोइ ईंदा आहिनि त जॾहिं पुछंदा आहिनि त फिलाणो किथे आहे, चवंदा भाउ हुनखे 4 साल थिया आहिनि फौत थी वियो। फिलाणो जेको नंढड़ो हुयो उहो किथे आहे? उहो वॾो थी वियो, शादी थी वियसि। फिलाणो कुराड़ो किथे आहे? हा भाउ उहो बि मरी वियो। एतिरा केतिरा ई मिसाल उन परदेसनि जे लाइ
हितां जे हर ख़ुशियुनि खे ख़तमु करे हलिया वेंदा आहिनि। पंहिंजे सॼणनि जो, दोस्तनि जो, मुहबत वारनि जो मोह बि नसीबु न थींदो आहे। उन्हनि खे बि ख़ाली खट ते सुम्हणु मज़ो ईंदो आहे। घर में सभु कुझु हुजे, बसि ॿिया आणनि मां खावां। उन्हनि खे बि पंहिंजे बचनि में, पंहिंजे ॻोठ में उन्हनि खे बि सुकूनु खपंदो आहे, पर उन्हनि जो ज़मीर जीअरो आहे। उहे ज़िम्मेवार शख़्स आहिनि जेके ॿाहिरि मुल्क पंहिंजे बचड़नि जे लाइ वञी कमाईंदा आहिनि। असांजा बच्चा सुठी तालीम हासिलु करे सघनि, सुठो रोज़गार खाई सघनि, कंहिंजे अॻियां हथु न टंगनि। ऐं के काफ़ी माण्हू वेही वक़्त जो इंतज़ारु कंदा आहिनि त मुंहिंजा भाउ वक़्तु एॾो वांदो कोन्हे जो तव्हां बेरोज़गार न वटि अचे, कॾहिं बि न ईंदो। तव्हां मर्द आहियो, अलाह पाक तव्हांखे मर्द जो लक़ब ॾिनो आहे, तव्हांजो वॾो शान आहे, तव्हां उथो। मां हिकिड़ो नंढिड़ो मिसाल थो ॾियां त 8-10 लेडीज़ हुजे, अकेलियूं वेंदियूं त उहे डिॼंदियूं, पर उन्हनि सां हिकिड़ो मर्द हूंदो त उन्हनि खे वॾी हिकिड़ी ताक़त हूंदी त असां सां को मर्द साण आहे। इन जो मतिलबु आहे त मर्द में पावर आहे। वरी बि उन बेरोज़गार दोस्तनि खे अर्ज़ु थो कयां त अलाह वास्ते उथो, रोज़गार कयो। ईअं न जो वॾी देरि थी वञे, तव्हां खट ते सुता ई पिया हुजो, वांदा ई वेठा हुजो, मथां बीमारियुनि जो अची टड़को थिएव, त जीअं तव्हां वक़्त जो वेही इंतज़ारु पिया कयो त ईअं तव्हांजा मालिक, तव्हांजी फैमिली वारा तव्हांजे मौत जो वेही इंतज़ारु कनि त बसि मौत अचेसि त वञी दफ़न करे। हिमत मर्दां, मदद ख़ुदा। अगरि मुंहिंजो हीउ वीडियो तव्हां ताईं पहुतो ऐं तव्हां ॿुधो, तव्हांखे ॻाल्हि सम्झ में बि अची वई त हिन खे वधि खां वधि शेयर कजो त जेके बेरोज़गार दोस्त आहिनि उन्हनि ते मुंहिंजो हीउ पैगाम पहुची सघे। अलाह हाफ़िज़।